क्यों पिया नाज़िन पीटीआई पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसल अफगान पनाह गिरनि वापसी वारे अमल की मुखालफत करे छड़ी है। इन हवाले से पीपल्स पार्टी अगवान अॻूणो सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद है। अस्सलाम वालेकुम शाह साहब। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी शाह साहब, पीटीआई पारां अफगाननि जी नेकाली वारे मामले की मुखालफत कई वई है, अवां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। बस पीटीआई जो तर्ज़ पंहिंजो इहो ई रहियो आहे, बल्कि तव्हांखे इहो बि यादि हूंदो त हिननि ऑफिशियली अलाए केतिरा हज़ार इहे दहशतगर्द या ॿिया माण्हू केपी में उतां घुराए अफ़गानिस्तान मां ऐं हुननि खे उते रहायो हुयो, जेको हिननि पाण मञियो हुयो। ख़ान साहब पाण बि या जेको हिननि जा पीटीआई जा उतां जा अॻवान केपी वारा। ॻाल्हि इहा आहे त जेको बि इलीगल इमिग्रेंट आहे, केर बि हुजे, काथों जो बि हुजे, उन खे वापसि वञिणो आहे। ऐं हिते तव्हां इहो बि ॾिठो त ॿियनि जेके मुल्क आहिनि उन में जेको रेफ्यूजीज़ वेंदा आहिनि त उहे कैंपनि ताईं महदूद हूंदा आहिनि। बदकिस्मती सां असांजे मुल्क में न सिर्फ़ु उन्हनि खे कैंपनि ताईं महदूद न रखियो वियो, बल्कि उन्हनि खे हर तरह सां हिते फैसिलिटेट कयो वियो। जनरल ज़िया डिक्टेटर जो जॾहिं इहो ज़मानो हुयो ऐं उन्हनि खे सभु फैसिलिटीज़ हिते ॾिनियूं वयूं। ऐं मां ॾिठो त सॼी दुनिया में असांजी बदनामी थी त जेको बि माण्हू ॿाहिरि पकड़बा हुया कंहिं बि क्राइम में, स्मगलिंग में, उहे 95% इहे अफ़गान ई हूंदा हुया जिन खे पाकिस्तानी पासपोर्ट हूंदो हो। हाणे बि हिते अवां ॾिसो था त केतिरो वधि में वधि इहे इलीगल इमिग्रेंट अचनि था। हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे त हिननि सभिनि खे वञिणो आहे ऐं जेको वफ़ाक़ी हुकूमत जो इहो अमल आहे उन खे असां सुठी नज़र सां ॾिसूं था, उन खे सपोर्ट कयूं था त इहे जेके बि इलीगल इमिग्रेंट आहिनि उन्हनि खे वञणु खपे, अफ़गानिस्तान जा हुजनि या कंहिं ॿिए पासे जा हुजनि। हिकिड़ी ॻाल्हि जो छड़ो ज़हन में ज़रूरु रखिजे त मिसाल जे तौर ते त जंहिं नमूने सां इहो क्रैकडाउन थिए पियो त उन में जेके ॿारड़ा आहिनि या फैमिलीज़ आहिनि हुननि जो थोरो ख़्यालु ज़रूरु रखनि, पर उन्हनि खे वञणो ज़रूरु आहे, पर थोरो तरीक़ेकार जेको आहे उनखे बहितर कयो वञे। नासिर शाह साहब, इहो बि ॿुधाइजो त कहिड़ा सबब आहिनि जो पीटीआई गैर कानूनी अफ़गाननि खे नेकाली ॾियण जी मुखालफत करे रही आहे? असल में इन में पॉलिटिकल इशूज़ आहिनि, हुते हो सम्झनि था पिया त हुननि खे को इन में वधीक फ़ाइदो थींदो, पर इहो मां छड़ो चवां थो इहा इन हद ताईं पीटीआई न आहे त छड़ो हुननि जी मुखालफ़त करे थी, बल्कि पीटीआई त जेके उतां जा दहशतगर्द हुया उन्हनि खे पाण वठी अची केपी में कुझु हिसनि में रहायो, जेको ऑफिशियली मञनि था। इहो को इल्ज़ाम कोन्हे हुननि जे मथां त जीअं को उनखे डिनायल में अचे त ॻाल्हाए त साईं हे छड़ो इल्ज़ाम आहे, हे त हुननि पाण मञियो आहे ऐं इन जो रहियो आहे त बाबा हिननि खे असांखे अची हिते सेट करिणो आहे। बाबा सेट कीअं, कहिड़े नमूने सां करिणो आहे? जेके दहशतगर्द आहिनि जिन असांजा हितां जा पाकिस्तानियुनि खे शहीद कयो आहे, असांजी फोर्सिस जा जवान शहीद थिया आहिनि, सिविलियन जेके आम शहरी आहिनि उहे शहीद थिया आहिनि, अहिड़नि ज़ालिमनि खे कीअं था तव्हां वठी अचो? ऐं अॼु वरी ॾिसो त इहा ॻाल्हि था कनि पिया त हिननि खे न निकाली ॾिनी वञे। पीपल्स पार्टी जो स्टांस वाज़े आहे त असां चाहियूं था त इहे सभु वापसि वञनि। छड़ो हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखियो वञे, जेको इंसानी हुकूक जी ॻाल्हि हूंदी आहे त उन्हनि खे तरीक़े सां, बहितर तरीक़े सां उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे। नासिर शाह साहब, इहो बि ॿुधाइजो त पाकिस्तान जी अस्करी क़यादत बि गैर कानूनी परडेन खे ख़तरो ॾे पई, त पोइ आख़िर पीटीआई जे हाणे जेका ताज़ी जेका बयान आयल आहे इन सां छा तासुर पैदा थींदो? ॾिसो, असां जेको आर्मी चीफ साहब या जेका इहा केयरटेकर गवर्नमेंट आहे फेडरल वारी या जेके प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि जो जेका मुस्बत कमु हूंदा उन्हनि खे पीपल्स पार्टी सपोर्ट करे थी ऐं उन्हनि जो अॻिते बि तसलसल हलंदो जॾहिं पीपल्स पार्टी इनशाला गवर्नमेंट ठाहींदी। पर हे जेको हरूभरू जी हिकिड़ी ॻाल्हि जेका हूंदी आहे, पीटीआई हर उहा ॻाल्हि कंदी जंहिंमें उन्हनि खे सोभ ऐं माण्हुनि में का बहितर न मिले। छड़ो हिननि जो प्रोपोगंडा हूंदो आहे, कूड़ अहिड़े सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदा त उहो सच लॻंदो। ऐं इहे तव्हां ॾिसो त हिननि जी जेका बि सियासी उहा ॻाल्हि आहे उहा छड़ी पंहिंजी ज़ात ताईं आहे। ख़ान साहब
पाण वज़ीर आज़म न रहियो त असेंबलियूं टोड़ण जी कोशिशि कयईं, वरी ॿ चङियूं भलियूं असेंबलियूं हलनि पियूं उन्हनि खे टोड़ियईं। पाण चवंदो हो त जेल भरो तहरीक शुरू कयो त कारकुन जेल ते वञनि, वरी पंहिंजी गिरफ़्तारीअ में चवे त मूंखे बचायो, तहरीक शुरू कयो आहे। जेके वठण अचनि उन्हनि ते पेट्रोल बमनि सां हमला करायईं। वरी माण्हुनि में एतिरी नफ़रत भरियईं ज़हननि में त तव्हां ॾिठो त 9 मई जो वाक़ियो थियो जंहिंमें असांजे इन्हनि इदारनि ते ऐं उन्हनि शहीदनि जी निशाननि जी बेतौकीरी कई वई। अहिड़े क़िस्म जी हिननि जी सियासत रही आहे त जेको बि को चङो कमु हुजे उन ॾे नाहे वञिणो ऐं उन जे उबतड़ ॻाल्हि करणी आहे। नासिर साहब, छा था सम्झो त का सियासी पार्टी सियासी फ़ाइदे जे करे रियासत ख़िलाफ़ बि वञी सघे थी? सियासत ख़िलाफ़ पीटीआई अञा छा वञे? GHQ ते हमलो कयूं, इहे कोर कमांडर जे घर ते, जिना हाउस जेको क़ाइद आज़म साहब जो घर हो उन ते हमलो कयूं, ॿियनि जायुनि ते पूरी कोशिशि कयूं। छा जो छा हिननि जो जेको हिकिड़ो प्रोपोगेंडा सेल ठहियल आहे जंहिंमें रुॻियूं गारियूं ॾिनियूं वञनि थियूं पयूं ऐं सभिनि जे ख़िलाफ़ लिखियो वञे थो, न सिर्फ़ जेके पॉलिटिकल शख़्सियतूं आहिनि पर के जेके असांजा इहे अस्करी इदारा आहिनि या उहे इदारा जेके पाकिस्तान जी सालमियत जा जेके ज़ामिन आहिनि ऐं त हे उन पासे था वञनि पिया। इहा असां चवंदा त आहियूं त हे सॼी हिकिड़ी साज़िश हुई पाकिस्तान खे नुक़सान पुॼाइण जे लाइ। जीअं ॿियनि इस्लामी मुल्कनि में ॾिसो त उन्हनि जी फ़ौज खे टारगेट कयो वियो, उनखे कमज़ोर कयो वियो, त पोइ केतिरी मज़बूत उते गवर्नमेंट्स हूंदी हुयूं, पर उहे सफ़ा ॿियनि इस्लामी मुल्कनि जो छा हाल आहे? असां वटि हिते इहो इदारो हिकिड़ो मज़बूत इदारो आहे। हाणे उन खे ई हे डीफेम करणु चाहिनि था पिया सॼी दुनिया में, इवन पंहिंजे मुल्क में बि, ऐं माण्हुनि जे ज़हननि में हुननि जे ख़िलाफ़ हिकिड़ो नफ़रत जो ॿिज जेको आहे उहो पोखनि पिया। ऐं उन जो तव्हां ॾिसी वरितो त 9 मई ते बि थियो, अञा उन को मुड़नि कोन था, उन्हनि ई ॻाल्हियुनि में रुधल आहिनि। हिनखे अलाह साईं का सम्झ ॾे। सभ खां पहिरियों असांखे पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि करणी आहे। पाकिस्तान आहे त असां सभु आहियूं, सियासतूं बि थींदियूं ऐं ॿियो सभु बि कुझु थींदो, पर हे त पंहिंजी ज़ात ताईं आहिनि। बसि ख़ान साहब वज़ीर आज़म आहे त सभु ठीकु आहे, ख़ान साहब वज़ीर आज़म न आहे त पोइ बसि कुझु कोन्हे। वॾी महिरबानी नासिर शाह साहब KTN न्यूज़ के वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, PTI अॻवान नासिर शाह साहब असां सां गॾु मौजूदु हो। असांखे आगाह कयूं पिया PTI पाकिस्तान में गैर क़ानूनी तौर तर्सल अफ़गान पनाहगीरनि जी वापसी वारे अमल जी मुखालफ़त करे छॾी आहे।